बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। नरेशन क्लास नंबर 10 सां हाज़िर आहियूं। इन क्लास में असीं रूल नंबर 7 खे पढ़ंदासीं। रूल नंबर 7 में असीं इम्पेरेटिव सेंटेंस जे मुतलिक़ पढ़ंदासीं, लेकिन इन खां पहिरीं असां इहो चवंदासीं त असांजी इन वीडियो खे लाइक करे छॾियो। हाणे स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी क्लास खे। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त इम्पेरेटिव लाइ कहिड़ो रूल आहे। इम्पेरेटिव लाइ जेको रूल आहे उहो हिन तरह ते आहे, अमरी यानी कि इम्पेरेटिव खे असीं सिंधी में चवंदा आहियूं अमरी जुमिला। अमरी जुमिला कहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें असीं ऑर्डर करियूं, रिक्वेस्ट करियूं, एडवाइस ॾियूं, फॉरबिड हुजे, प्रोहिबिट्स हुजे, कुझु इहे अखर लिखिया पिया आहिनि। इन्हनि खे ई असां जेको आहे सो इम्पेरेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। इम्पेरेटिव सेंटेंस जे मुतलिक़ असीं ऑलरेडी जेको आहे सो क्लास ठाही आहे, उन में अवां इम्पेरेटिव खे जेको आहे सो डिटेल सां सम्झी सघो था। हाणे इन जे रूल जे मुतलिक़ ॻाल्हि करियूं था। अमरी इम्पेरेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे असां जेको चेंज कंदासीं, छा में चेंज करे सघूं था। असां चेंज करे सघूं था ऑर्डर्ड में, एडवाइज़ड में, फॉरबिड में, या वरी असां चेंज करे सघूं था प्रोहिबिटेड में, रिक्वेस्टेड में, आस्क्ड में या प्रोपोज्ड में। इन्ही लफ़्ज़नि में असां जेको आहे सो रिपोर्टिंग वर्ब खे चेंज कंदासीं। इहो डिपेंड करे थो सेंटेंस ते। असां सेंटेंस खे ॾिसी इहो मालूम कंदासीं त हिन सेंटेंस में रिक्वेस्ट कई वई आहे या कंहिंखे एडवाइस ॾिनी वई आहे, या हिन में जेको आहे आस्क जो जुमिलो आहे। इहो ॾिसी करे असां उन हिसाब सां इन्हनि मां लफ़्ज़ खे इस्तेमालु कंदासीं। इहो असां इन्हनि खे डिटेल सां जेको आहे एग्ज़ाम्पलनि जी मदद सां अव्हांखे क्लियर कराईंदासीं। इन खां अॻिते वरी पढ़ूं था वग़ैरह में बदिलाइबो। जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टेड स्पीच खे हाल खां माज़ी ऐं माज़ी खां माज़ी बाइद में बदिलाइबो। यानी कि असां वटि जेको रिपोर्टेड स्पीच हूंदी उहो असां वटि अगरि प्रेज़ेंट में हुजे त इन खे असीं पास्ट में चेंज कंदासीं। जेकॾहिं पास्ट में आहे त इन खे पास्ट परफेक्ट में असीं चेंज कंदासीं। चलो इन खे हिकु मिसाल सां वधीक जेको आहे सो सम्झूं था। असां वटि हिकु मिसाल आहे। हिन मिसाल में चयो वियो आहे, अली सेड टू हिम डोंट वेस्ट यूर टाइम। हीअ त असां वटि हिकु सेंटेंस आहे जेको डायरेक्ट में आहे। हाणे असां हिन सेंटेंस जी मदद सां असां रूल नंबर 7 खे जेको आहे सो सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। असां में सभ खां पहिरीं जेको हीअ अली सेज टू हिम, हिन ताईं जेका ॻाल्हि कई वई आहे, हिन ॻाल्हि खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टिंग वर्ब। हीअ ॻाल्हि असांजी छा आहे, रिपोर्टिंग वर्ब। इन खां पोइ असां हितां खां वठी एसि ताईं जेको ॻाल्हि कई वई आहे, इन ॻाल्हि खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच। असां वटि जेको हीअ रिपोर्टिंग वर्ब आहे, इन रिपोर्टिंग वर्ब में असां सेड वारी जॻह ते छा इस्तेमालु कंदासीं, ऑर्डर्ड, एडवाइज़ड, प्रोहिबिटेड, रिक्वेस्टेड, आस्क्ड, इन लफ़्ज़नि खे इस्तेमालु कंदासीं। इन खां अलावा हीअ जेको कानून आहे, हीअ कानून इहो ॿुधायो वियो आहे त जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच में प्रेज़ेंट हुजे त असां हिन खे पास्ट में चेंज कंदासीं। असां वटि जेकॾहिं पास्ट आहे त हिन खे पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। इहो ई ॿुधायो वियो आहे हिन रूल में। हाणे असां हिन खे वधीक जेको आहे सो मिसालनि सां हाणे क्लियर कंदा आहियूं। असां वटि जेको फर्स्ट एग्ज़ाम्पल आहे, फर्स्ट एग्ज़ाम्पल में चयो वियो आहे, अली सेज़ टू हिम गो अवे। यानी अली हिन खे चयो त हितां वञ, परे हट। इहो ई कुझु चयो। हिन में असां सभ खां पहिरीं जेको आहे कानून खे फॉलो कंदे असां हिन में चेंजिंग कंदासीं। हाणे इन खे चेंजिंग करण लाइ असांखे हीअ मालूम करणो पवंदो त हीअ कहिड़े हिसाब सां चयो आहे। जेकॾहिं अव्हां कंहिंखे चवंदव त हितां परे हट, इहो न त रिक्वेस्ट हूंदी, न वरी इहो जेको आहे सो अव्हां कंहिंखे ऑर्डर कयो आहे। हीअ बल्कि अव्हां डायरेक्टली चयो पिया न परे हट। इन लाइ तव्हां न कंहिंखां परमिशन वरिती आहे, न अॻियां तव्हां खां परमिशन वरिती आहे जो तव्हां हिन खे परमिशन जे हिसाब सां अव्हां हुनखे चओ। इहो अव्हां डायरेक्टली चयो आहे, त इन लाइ असां छा कंदासीं, सेड वारी जॻह ते डायरेक्ट इस्तेमालु करे छॾींदासीं। अली डायरेक्टेड, अली यानी कि डायरेक्टेड चवे पियो। छा पियो चवे त अली डायरेक्टेड हिम। असां पहिरीं बि ॻाल्हि कंदा आहियूं त टू खे असीं रिमूव करे छॾींदा आहियूं, ख़तमु करे छॾींदा आहियूं। इन खां पोइ असां लिखियोसीं अली डायरेक्टेड हिम टू गो अवे। टू गो अवे यानी हितां परे हटी वञ। असांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइणो आहे त हीअ ॻाल्हि हिन डायरेक्ट में कई आहे या वरी इनडायरेक्ट में कई आहे। चलो हिकु ॿिए एग्ज़ाम्पल जी मदद सां हिन खे वधीक डिटेल सां क्लियर कंदा आहियूं। असां वटि जेको नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे, उहो एग्ज़ाम्पल हीअ आहे, ही सेड टू हिम प्लीज़ हेल्प मी। हिते ॾिसो रिक्वेस्ट करे पियो, कंहिंखे अर्ज़ु करे पियो त तव्हां असांजी मदद करियो। हिते असां छा चवंदासीं, रिक्वेस्टेड चवंदासीं। सेड वारी जॻह ते असां छा चवंदासीं, रिक्वेस्ट चवंदासीं। छाकाणि त हिते ॾिसो प्लीज़ हेल्प मी, यानी कि हिते असां कंहिंखे रिक्वेस्ट करूं पिया, कंहिंखे अर्ज़ु करूं पिया त तव्हां जेको आहे सो असांजी मदद करियो। इन लाइ असीं कानून खे ॾिसंदे हितां सेड वारी जॻह ते असां छा कंदासीं, रिक्वेस्टेड खे इस्तेमालु करे छॾींदासीं। रिक्वेस्टेड खे इस्तेमालु करण खां पोइ असीं टू खे रिमूव करे छॾींदासीं ऐं इन खां पोइ असां छा इस्तेमालु कंदासीं, इन खां पोइ इस्तेमालु कंदासीं टू अव्हांखे ॾियणो आहे। यानी कि रिपोर्टेड जेॾीमहिल अव्हां वटि रिपोर्टिंग वर्ब ख़तमु थिए, इन खां पोइ असीं टू ॾेई इन खां पोइ जेको बाद वारो जुमिलो आहे इहो असीं इस्तेमालु कंदासीं। हेल्प मी आहे, असां हिते हेल्प मी आहे त असां मी वारी जॻह ते
हेल्प हिम करे छॾींदासीं। उम्मीद करूं था त हीउ बि सेंटेंस तव्हांखे पसंदि आयो हूंदो। चलो इन खे वधीक डिटेल सां अञा बि हिकु ॿी एग्ज़ाम्पल जी मदद सां पिणु सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। हिन सेंटेंस में चयो वियो आहे ही सेड टू हिम गेट आउट ऑफ माई ऑफिस। हिन में चयो वियो आहे त तव्हां मुंहिंजी ऑफिस खां ॿाहिरि वञो। ऑफिस खां ॿाहिरि वञण लाइ कंहिंखे तव्हां डायरेक्टली नथा चई सघो, उन खे तव्हां ऑर्डर कंदा आहियो त तव्हां जेको आहे असांजे ऑफिस खां ॿाहिरि वञो, यानी कि तव्हां हुनखे ऑफिस खां ॿाहिरि वञण लाइ तव्हां वॾे दड़के सां नथा चई सघो, छो जो हू ऑफिस हूंदो आहे, उहो रिस्पेक्टेड प्लेस आहे, उन जॻहनि ते इज़तूं हूंदियूं आहिनि। त इन लाइ असां हिते ऑर्डर्ड जो इस्तेमालु कंदासीं। हिते असीं छाजो इस्तेमालु कंदासीं? ऑर्डर्ड जो इस्तेमालु कंदासीं। जीअं ही सेड आहे त इन वारी जॻह ते असीं लिखे छॾंदासीं ही ऑर्डर्ड हिम। टू जो असां एनी हाउ जेको आहे सो इस्तेमालु कंदासीं, एड कंदासीं गेट आउट हिज ऑफिस। सम्झ में अची वियो? त जॾहिं असां मे जी ॻाल्हि करियूं त मे असां वटि ऑब्जेक्ट में चेंज छा में थी वेंदो आहे? हिज में चेंज थी वेंदो आहे। जेकॾहिं असांजी शी हुजे त हर में चेंज थी वेंदो। असां नंबर 4 एग्ज़ाम्पल आहे। हिन एग्ज़ाम्पल में चयो वियो आहे त ही सेड टू देम, हिन उन्हनि खे चयो लेट मी गो, हाणे हलो। ठीकु आहे, हिते उन्हनि खे रिक्वेस्ट करे पियो त हाणे हलो, उन्हनि खे अर्ज़ु करे पियो त हाणे टाइम थी चुको आहे, हाणे हलूं, असांखे हलणु घुरिजे। त इन लाइ असां छा इस्तेमालु कंदासीं? रिक्वेस्ट इस्तेमालु कंदासीं। यानी कि उन्हनि खे असीं डायरेक्ट नथा चई सघूं। जेकॾहिं असां उन्हनि खे डायरेक्ट चवंदासीं त उन सां गॾु असांखे बि वञिणो आहे न, असां उन्हनि सां गॾु असांखे वञिणो आहे त असां इहो डायरेक्ट बि ॻाल्हि नथा करे सघूं। इन लाइ असीं इस्तेमालु कंदासीं सेड वारी जॻह ते रिक्वेस्टेड, देम साॻी, लेट मी गो टू जो इस्तेमालु करे इन खां पोइ साॻियो सेंटेंस लेट मी आहे हिम करे छॾींदासीं। हिते माए हुजे आहे हिज़ करे छॾिणो आहे, असीं लेट मी आहे हिम गो। उम्मीद करियूं था त तव्हांखे जेको आहे सो इम्पेरेटिव सेंटेंस जे मुतलिक़ ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। त इम्पेरेटिव सेंटेंस असां डायरेक्ट इनडायरेक्ट में कहिड़े हिसाब सां चेंज कंदा आहियूं। असां इम्पेरेटिव सेंटेंस चवंदा आहियूं जंहिंमें असां कंहिंखे अर्ज़ु करियूं, कंहिंखे रिक्वेस्ट करियूं, कंहिंखे ऑर्डर करियूं या वरी कंहिंसां असीं डायरेक्ट में ॻाल्हि करियूं। अहिड़नि जुमिलनि खे असीं जेको आहे सो इम्पेरेटिव सेंटेंस चवंदा आहियूं। उहो ई ॻाल्हि असां हिते ॿुधाईसीं। हिन ॻाल्हि में इहो ई चयो वियो आहे त असां जेको आहे सो रिपोर्टिंग वर्ब में असां सेड वारी जॻह ते पंहिंजे जुमिले खे ॾिसी करे ॿुधाईंदासीं त हीअ ॻाल्हि हिन डायरेक्ट कई आहे या वरी हिन रिक्वेस्ट सां कई आहे या वरी हिन ऑर्डर जे हिसाब सां कई आहे। उहो असां लिखंदासीं ऐं इन खां पोइ असीं जेको आहे रिपोर्टेड स्पीच वारी ॻाल्हि खे स्टार्ट करण खां पहिरीं असीं टू जो इज़ाफ़ो कंदासीं, बाक़ी उहो साॻी ॻाल्हि रखंदासीं। इंशाअल्लाह ताला हाणे असां हिकु ॿी क्लास में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकिड़ो